कदीमी कब्रिस्तान खंडूपीर ते मुबैना कब्ज़े की कोशिश खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अवां ॿुधो त कदीम कब्रिस्तान ते बासर कब्ज़ो करणु चाहिनि था, पर असां ईअं थियण न ॾींदासीं, रहवासियुनि दाऊं कयूं आहिनि। कदीमी कब्रिस्तान खंडूपीर ते मुबैना कब्ज़े की कोशिश खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे माजिद अली कलवड़। जी माजिद अली, तफ़सील ॾिजो। जो ॻोठ अलाबख्श चाचड़ है, जिते कदीमी कब्रिस्तान है, जिते कब्जो कयो पियो वञे, जिते चाचड़ बिरादरी जे माण्हुनि पारां बासर जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उते ॻोठाणा जेके आहिनि इलाइक़े वासियुनि, उन्हनि मां यूसी काज़ी बादल महार जे चेयरमैन मोहम्मद कासिम चाचड़, हाजी करीम बख्श चाचड़, इमदाद आरंग ऐं ॿियनि मीडिया जा एहतजाज कंदे चयो त असांजे वॾनि ऐं ॿियनि जे वॾनि जूं केतिरियूं ज़ातियुनि जूं क़बरूं आहिनि, जिते हू दफ़न थियल आहिनि। ऐं कदीमी कब्रिस्तान 7 पीढ़ियुनि खां वठी वॾड़ा नंढा हिते दफ़न थिया आहिनि। ॿ रिटायर तपेदार क़बरनि जी बेरमुदी करे क़बरूं ड्राए कब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। असां इलाइक़े वासियुनि मना कई त रिटायर तपेदार असांखे कूड़नि केसनि में फासण धमकी ॾेई रहियो आहे ऐं असां मथां पुण हिन पिटीशन दाख़िल कराई आहे। हिन ज़िले इंतिज़ामिया खे अपील कई आहे त बासर रिटायर तपेदार अब्दुल्ला चाचड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे ताब फराहम कयो वञे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ माजिद कलवड़।